त साहब हिकिड़े नवाब खान ऐं शेर अली पाण में मिली विया आहिनि त पक ॼाण त इहा हिननि ॿिन्ही जी का चाल आहे। ही ज़रूरु मिलंदो असद साहब ऐं तोसां मिली जेका पोइ सलाह तोसां कंदो उन सलाह खां आगाह करणु मूंखे असद साहब मां तयारु आहियां। जेका कुझु बि मूं ख़िलाफ़ खिचड़ी पचाए रहिया आहिनि उन गीचीअ में विझूं बख़्शल जे ऐं समूरी ख़बर पइजी वेंदी। न दरिया खां न पोइते हटंदो न इहो पहाड़ बेअकुल पंहिंजे ज़िद तां लहंदो। हाणे जेस अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे ठीक हूंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त करार ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में छा थींदो। छा नवाब खान जी चालनि खां असद साहब सिजावल खे आगाह करे छॾींदो या हुनखे धोखे में रखंदो। छा दरिया खान पंहिंजी घरवारी जो पतो लॻाइण में कामयाब थींदो या मूसा उनजो साथ ॾींदो। छा मीर ऐं मूसा पाण में हाणे वरी अॻे वांगुरु ठही वेंदा या उन्हनि जे विच में वरी तकरार शुरू थींदो। इन खां पहिरियां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे ऑल करे छॾींदा जीअं हर अपडेट सभ खां पहिरियां तव्हांखे मिलंदी रहे। त दोस्तों हलूं था पंहिंजी मेन टॉपिक जी तरफ़। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नवाब खान जी हर चाल खां असद साहब सिजावल खान खे आगाह रखंदो त मूंखे नवाब खान हीअं चयो आहे। ऐं ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त सिजावल दरिया खान जो हाणे पूरो ज़ोर आहे त मां पंहिंजी मंग खे बहावल खान जे क़ैद मां आज़ादु करायां ऐं हुन चवंदो त मूसा जे इंतज़ारु करण खां बहितर आहे त बशकल जी गीचीअ में नोड़ विझी ऐं उन खां पुछा ॻाछा कई वञे। ऐं ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त मीर मूसा खे घुराए ऐं हुन खां तस्दीक कंदो ऐं हुन ते ॾमिरजी पवंदो। तोखे अञा इंतज़ारु आहे छा पंहिंजा दोस्त पाण में मरनि, इन खां पहिरियां बहितर आहे त तूं ठाह कराए छॾ। दोस्तों उम्मीद आहे वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अगरि वीडियो पसंदि आयो हुजे त कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा ऐं वीडियो खे लाइक कंदा। तेसिताईं असांखे ॾींदा